सिंध जो क्लासिकल शाइर ऐं वॾो मुहदिस आलिम काज़ी कादन समन जे दौर जे आख़िर में ऐं अरगुननि जे दौर जी शुरूआत में काज़ी मुक़ररु थियो। काज़ी यानी जज मुक़ररु थियो। काज़ी कादन अरगुननि खे सिंध में अचण जी दावत ॾिनी ऐं जॾहिं सिंध में मेहदी जौनपुरी आयो उन इहा दावा कई त आउं इमाम मेहदी आहियां। त मखदूम बिलावल ऐं दूल्हे दरिया ख़ान उन ई मेहदी जौनपुरी खे सिंध निकाली ॾेई छॾी। उहो जौनपुरी वञी बलोचिस्तान में रहियो। उते काज़ी कादन वञी उन काफ़र जो मुरीद थियो। त उहो काफ़र वरी जौनपुरी हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो अफ़गानिस्तान वञी जुमे जी नमाज़ पढ़ाई। त शाह बेग अरगुन उन जे खुतबे मां तमामु घणो मुतासिर थियो ऐं उन खां पुछा कई किथां आयो आहीं ऐं केरु आहीं। त उन जेको आहे सो ॿुधायो त आउं इंडिया खां आयो हुउसि, सिंध में रहंदो हुउसि ऐं सिंध मां मूंखे जेको आहे सो निकाली ॾिनी वई। त पोइ उन पुछियो त सिंध जा हींअर कहिड़ा हालात आहिनि, कहिड़ा हाल आहिनि सिंध जा। शाह बेग अरगुन खे सिंधियुनि ते एतिरी त कावड़ हुई जो हुन 2 हमला कया हुआ, पर सिंधियुनि सख़्ती सां उन हमलावर खे शिकस्त ॾिनी। उन खे इहा दिलि में कावड़ हुई त मूंखे मौक़ो मिलंदो त आउं सिंध ते हमला करे ॾींदुसि। सो उन सां जॾहिं मुलाक़ात थी उन काफ़र सां शाह बेग अरगुन जी, त उन सभ खां पहिरीं काज़ी कादन जो ज़िक्र कयो। सिंध में हिकु अहिड़ो शख़्स आहे जो तव्हांजी मदद करे सघे थो ऐं तव्हां सिंध ते हमला करे सघो था। तो उन काज़ी कादन खे उन काफ़र जौनपुरी ख़त लिखियो। सिंध जी कहिड़ी सूरत हाल आहे, सिंध में छा पियो थिए ऐं शाह बेग अरगुन सां जो राब्तो थियो। त शाह बेग अरगुन उन खे हिकु लालच ॾिनी। उन ई लालच ते ई सिंध गदार सिंधियुनि जी मुखबरी कंदो हो ऐं उहो पूरी जेका सूरत हाल हुई सियासी समाजी सूरत हाल थो वञी उन शाह बेग अरगुन खे ॿुधाई। त जाम फ़िरोज़ जे दौर में जॾहिं दूल्हे दरिया ख़ान जाम फ़िरोज़ खां नाराज़ थियो उन जी अयाशियुनि जे करे जेको आहे सो वज़ीर आज़म जे इहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी। त काज़ी कादन ॿुधायो त हाणे हिकु ज़बरदस्त मौक़ो आहे ऐं हीउ जेको आहे सो जाम फ़िरोज़ हिकु अयाशी इंसानु आहे। सो इहो ई वक़्तु आहे त सिंध ते हमिलो करे सघिजे थो। त उन जे ख़त ते शाह बेग अरगुन सामूई ऐं छछे जे शहरनि ते हमिलो करे ॾिनो। 3 ॾींहं फुल लुट जारी रही, शहरनि खे बाहियूं ॾींदो रहियो ऐं 3 ॾींहं सिंधियुनि जो क़त्लेआम कंदो रहियो। उन क़त्लेआम में जेको आहे सो काज़ी कादन जो अहम किरदारु हो। काज़ी कादन पूरी सिंध जी मुखबरी करे जाचूसी करे उन खे ॿुधायो। अरगुन जॾहिं सिंध में काबिज़ थिया त उन सभ खां पहिरीं काज़ी कादन खे डिप्टी गवर्नर मुक़ररु कयो सिंध जो, बखर जो। त बखर में अरगुननि जे अचण ते धारेजन जेको आहे सो सरदारनि बग़ावत कई। धारेजन आवाम जेका हुई सभु बग़ावत कई हुन। त उते जे मक़ामी गद्दार सैदन ऐं काज़ी कादन 47 धारेजन जो क़त्ल कराए छॾियो। मीर मसूम बखरी पंहिंजी तारीख़ मसूमी में लिखे थो त जॾहिं शाह अरगुन धारेजन खे पंहिंजी दरबार में बखर जे किले में घुराए काज़ी कादन खां पुछा कई त हिन जो छा करणु खपे। काज़ी कादन चयो त साईं सिंध जी ज़मीन जेका आहे सैलाबी आहे, त डब कांडेरा ॿूटरा जेके आहिनि से थींदा रहंदा आहिनि। सो इन लाइ हथ में ॾांटो हुअणु ज़रूरी आहे। यानी हथ में जेको ॾांटो हुजे ऐं सिंधियुनि जूं जेके आहिनि से सिसियूं लाहिणु ज़रूरी आहिनि, न त सिंधी बग़ावत कंदा। पोइ उन में जेके सिंधी बग़ावत कंदा हुआ उन जे दौर में शाह बेग अरगुन जे में, त बखर जा जेके माण्हू हुआ उन्हनि खे काज़ी कादन बेगुनाह ज़िंदान में रखी छॾींदो हो। जॾहिं शाह बेग अरगुन उन सां ज़ुल्म कंदो ऐं उहे सिंधी बग़ावत कंदा हुआ त काज़ी कादन उन्हनि खे
ज़िंदान में रखी छॾींदो हो। त इहो वरी हिकु ॿियो सिंध गद्दार तारीख़दान जेको नबी बख्श खान बलोच, जंहिं तमामु घणी तहक़ीक़ करे काज़ी कादन खे बेगुनाह करण जी जेको आहे सो बेगुनाह साबित करण जी कोशिशि कई, लेकिन सिंध जे सभिनी तारीख़दाननि उन राय खे रद्द करे छॾियो। नबी बख्श खान बलोच जेके काज़ी कादन मुतलिक़ राय ॾिनियूं, उन रायनि खे सिंध जे सभिनी तारीख़दान गॾिजी रद्द करे छॾियो। हीउ जेको सो हिकु गद्दार हो नबी बख्श खान बलोच। इन जे जेको सो बारे में ॿियो वीडियो ठाहींदासीं त हिन सिंधियुनि सां छा कयो ऐं सिंध जी जेका तारीख़ जो कीअं ॿेड़ो ग़रक़ कयो, ऐं हीअ लाशारी हुअण जे बावजूदि पाण खे बलोच छो सॾाईंदो, त इन सॉरी लाशारी न पर लिगारी हो, ऐं उन लिगारी हुअण जे बावजूदि बि पाण खे बलोच सॾाईंदो। ऐं तारीख़ जेका आहिनि लिखी सिंध जी तारीख़ उन जो हिन ॿेड़ो ग़रक़ करे छॾियो। सो इन जे बारे में वरी ॿियो वीडियो ठाहींदासीं, इन ॿुधाईंदासीं। सो माना इन जेका आहे सा नबी बख्श काज़ी कादन खे मुकमिल तौरु बेगुनाह साबित करण जूं कोशिशूं कयूं, पर हू नाकाम हुयो। सिंध जे काफ़ी तारीख़दाननि काज़ी कादन ते थोरी रिसर्च बि कई, ऐं पर उन्हनि खे सबूत मिली विया त काज़ी कादन सिंध गद्दार आहे। उन्हनि वधीक काज़ी कादन ते रिसर्च करणु बंदि करे छॾी, कोन कई। इहो नबी बख्श खान बलोच इहो इल्ज़ाम जेको आहे सो वरी समन जी जेका आहे सा हिकिड़ी औरत ते हणी छॾियो। इल्ज़ाम फिरोज़ तख़्त ते वेठो। इहो आउं नथो चवां, नबी बख्श खान बलोच लिखियो आहे त जाम फिरोज़ जी माउ ईदा माछाणी वञी अफ़गानिस्तान वञी शाह बेग खे चयो त असां दूल्हे दरिया खान मां तमामु घणा तंग आहियूं, फांसी विया आहियूं, तूं अची असांजी इन शख़्स मां जान छॾाए, तोखे असां जेको सो खज़ाना ॾींदासीं, मिल्कतूं ॾींदासीं। त उन जे चवण ते शाह बेग अरगुन अची सिंध ते हमिलो कयो। बहरहाल इहा राय जेका आहे सा नबी बख्श खान बलोच लिखी आहे, जेका मुकमिल ग़लति आहे। जॾहिं जेको जाम फिरोज़ तख़्त ते वेठो त उन वक़्तु दूल्हे दरिया खान वज़ीर आज़म जी जेका अहदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी, पंहिंजे वञी जेको आहे सो पंहिंजे इलाइक़े में वञी रहियो। त उन जो को बि पोयां तालुक़ जेको आहे सो समन जे दौर सां, समन जी हुकूमत सां न रहियो। जॾहिं शाह बेग अरगुन हमिलो कयो त दूल्हे दरिया खान अची हू अरगुननि जो उन मुक़ाबिलो कयो, लेकिन उन में हू शहीद थी वियो। त इहा राय ग़लति आहे, छो जो जाम फिरोज़ जी जेका माउ हुई उहा अरगुन ॾांहुं जेको आहे सो न वई हुई। जेको आहे सो मेहदी जौनपुरी वियो, उन खे जेका आहे मुकमिल ॼाण ऐं सियासी ऐं समाजी सूरताल खां जेको आहे सो काज़ी कादन उन खे आगाह कंदो रहंदो हो। वरी मुकमिल उन खे जेका आहे सा जाचूसी करे ॾिनी, सिंध में हीअं थिए पियो भई हाणे तव्हां जेको आहे सो सिंध में हमिलो करे सघो था, तव्हां जेको आहे सो कामयाबु थी वेंदा। सभु काज़ी कादन जा जेके आहिनि से कयल कारनामा हुया। पोइ जॾहिं सिंधियुनि खे काज़ी कादन जे बारे में ख़बर पई त हीउ धारेजन जे क़त्ल में मुलविस आहे, ठठे में जेके सिंधी जेके शहीद थिया उन्हनि जे क़त्ल में ही मुलविस आहे, बाक़ी जेके नंढियूं वॾियूं बग़ावतूं जेके थींदियूं रहियूं अरगुननि जे दौर में, जेके माण्हू ज़िंदान में रखिया विया उहे ज़िंदान में ई मारिया विया, उन में बि मुलविस आहे। त पोइ ही शख़्स वञी मके भॼी वियो, मके में वञी रहियो ऐं मके में हिन जी मौत थी वई। पर हमेशह सिंधियुनि खे इहो पढ़ायो पियो वञे त काज़ी कादन हिकु सिंधी ॿोली जो माहिरो ऐं हिन जा जेके दीनी कमु कयूं, उन्हनि जी सभु अच्छायूं जेके आहिनि से ॿुधायूं हुयूं। इन जेके बुरायूं कयूं, जेके बुरा कमु कया, उन ते पर्दो ॾिनो वियो आहे। त इन जो पर्दो हिन वीडियो में ई असां फाश करे छॾियो। काफ़ी वीडियो अहिड़ा आहिनि जिन में इन जो पर्दो फाश थियल आहे, पर मुकमिल तौरु जेको आहे सो उन्हनि नाहे ॿुधायो। मां तव्हांखे पूरे सबूतनि ऐं दलीलनि सां हिन जो पर्दो फाश करे ॾिनो आहे। काज़ी कादन इहे ई कमु कया। हीउ जेको सो सिंधी हुअण बावजूदि बि अरगुननि जी हिन दलाली कई, सिंधियुनि खे हिन मारायो, क़त्ल करायो, ऐं जेका अरगुननि सिंध में फुल लूट कई उन में हिन जो अहम किरदारु हो।
ऐं हिन खे जेको आहे सो अॻु हुननि डिप्टी गवर्नर मुक़ररु कयो। अॻे कहिड़ा सबब हुआ सिंधियुनि सां अॻु एतिरी नफ़रत कंदा हुआ त पोइ हिन सिंधी खे आख़िर छो रखियो। सो इन पूरे मुकमिल ॻाल्हि मां इहो साबित थिए थो त हीउ हिकु वॾो गदार हो। हिन माना जेका गदारी कई शायदि एतिरी गदारी कंहिं ॿिए माण्हू न कई हुजे या ॿिए कंहिं आलम या ॿिए शाइर न कई हुजे। सो हिन वीडियो में तव्हां खां वठंदासीं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।